अबुधाबी टेस्ट दिलचस्प मरहले में दाखिल 176 रन जो हदफ पुठियां डोरिंदड़ पाकिस्तानी टीम जा 9 रांदीगर 164 रन से आउट। पाकिस्तानी टीम जे क्रीज से मौजूद अजहर अली में आसरो किवीज टीम के कामयाबी लाइ रुगो एक विकेट घुरबल। संगियूं वेझो कलहोड़ा गोठाणनि जी बेड़ी ऊंधी थी पई। एक औरत ऐं टी बारला फौत थी विया। 20 ॼणनि खे बचायो वियो। बदनसीब खानदान गोठ सुलेमान कलहोड़ा जा रहवासी गोठ सिद्दीक कलहोड़ा वञी रहिया हुआ त संदन बेड़ी हादसे जो शिकार थी। सुप्रीम कोर्ट पानी विकिरो कंदड़ 11 कंपनीज़ जे मालिकनि खे सुभाणे सुबुह 9 वॻे ताईं तलब करे वरितो। चीफ जस्टिस एतजाज़ अहसन जे केस जी ॿुधणी 30 नवंबर ताईं मुलतवी करण वारी इस्तदा रद्द करे छॾी। चीफ जस्टिस चयो आहे त सुभाणे पेश न थींदड़ कंपनीज़ जे मालिकनि जा नाला ECL में विझी छॾींदासीं। माण्हुनि खे गंदो पाणी पीआरियो वियो। DG फूड अथॉरिटी ॿुधाए त गैर मयारी पाणी विकिरो कंदड़नि ख़िलाफ़ फ़ौजदारी कार्रवाई हलाए सघिजे थी। सुप्रीम कोर्ट एहतसाब अदालत के नवाज शरीफ खिलाफ अल अजीज़िया रेफरेंस 3 हफ़्तनि में मुकम्मल करण जो हुक्म ॾेई छॾियो। सुप्रीम कोर्ट अॻु बि रेफरेंस में 6 भेरा वाद करे चुकी आहे। हाणे वधीक मोहलत नथी ॾेई सघिजे। चीफ जस्टिस साकिब निसार जा रिमार्क्स। इस्लामाबाद जी एहतसाब अदालत में अल अजीज़िया स्टील मिल्स रेफरेंस जी ॿुधणी। अॻूणो वज़ीर आज़म नवाज शरीफ बयान रिकॉर्ड कराईंदे चयो त JIT जी जांच तासुब ते ॿधल हुई। JIT जी जांच दौरान ॾिनल बयान सबूत तौर अदालत में पेश नथो करे सघिजे। सुप्रीम कोर्ट मॉडल टाउन सान्ही जी JIT जोड़ बाबत दरख्वास्त जी ॿुधणीअ लाइ लार्जर बेंच जोड़े छॾी। चीफ जस्टिस साकिब निसार ऐं जस्टिस आसिफ सईद खोसा समेत 5 जजिस ते ॿधल बेंच 5 डिसंबर ते केस जी ॿुधणी कंदी। पंजाब जे अॻूणे वरी वज़ीर शहबाज शरीफ जी वकील तयारीअ लाइ वधीक मोहलत घुरी वरिती। ताहिरुल कादरी लाहौर रजिस्ट्रीअ में पेश थी चयो आहे त खेनि सुप्रीम कोर्ट मां इंसाफ़ जी उमीद आहे। कराची में एम्प्रेस मार्केट ऐं रेम्बो सेंटर खां पोइ आराम बाग में हदखलनि ख़िलाफ़ ग्रैंड ऑपरेशन। गैर कानूनी तौर क़ाइमु कयल 176 दुकान ड्राहे पट कया विया। आराम बाग खां पोइ लाइट हाउस जो वारो दुकानदारनि एहतजाजनि तौर धरणो हणी MA जिन्ना रोड ट्रैफिक लाइ बंदि करे छॾियो। इंसानी हक़नि वारी वज़ीर शीरी मज़ारी चयो आहे त डोनाल्ड ट्रंप जो बयान उन्हनि लाइ सबक़ आहे जिन 9/11 खां पोइ अमेरिका खे ख़ुशि कयो। रेमन डेविस जी आज़ादी हुजे या ड्रोन हमलनि में बेडोही शहरनि जो मारिजणु, तारीख़ ॿुधाए थी त कंहिं बि ताक़तवर खे ख़ुशि करणु कमु नाहे ईंदो। पंजाब जे हाउसिंग वज़ीर मियां महमूद रशीद जे पुट ख़िलाफ़ केस दाख़िल कंदड़ 3 अहलकारनि मथां केस दाख़िल। पुलिस टिनी खे गिरफ़्तार करे वरितो। FIR में पुलिस अहलकार नदीम इकबाल, उस्मान मुश्ताक ऐं उस्मान सईद नामज़द। FIR जे मतन मूजिब अहलकार ड्यूटीअ दौरान माण्हुनि खां रक़म फुरंदा हुआ ऐं माण्हुनि जूं वीडियोज़ ठाहे खेनि ब्लैकमेल बि कंदा हुआ। सिंध हाई कोर्ट निजी स्कूल्स पारां वाधू फीस वसूल करण ते कावड़ जो इज़हार कंदे DG रजिस्ट्रेशन प्राइवेट स्कूल्स खां जामिया रिपोर्ट तलब करे वरिती। 2006 खां हेले ताईं जो फीस स्ट्रक्चर बि तलब। अदालत चयो आहे त माण्हू ॿारला पढ़ाइण लाइ दरबदर आहिनि। स्कूल मालिक फीसूं घटाइण बदिरां वधाए छॾियूं आहिनि। फ़ैसिले ते अमल न थियो त तौहीन अदालत जी कार्रवाई कई वेंदी। नैब सिंध मां पैरागॉन सिटी जे गिरफ़्तार कयल डायरेक्टर कैसर अमीन भट्ट खे लाहौर जी एहतसाब अदालत में पेश करे छॾियो। नैब जो चवणु आहे त कैसर अमीन भट्ट अवाम सां फ्रॉड करे करोड़ें रुपया वरिता ऐं प्लॉट्स जो कब्ज़ो बि न ॾिनो। अवाम खे उहे प्लॉट्स ॾिना विया जेके पैरागॉन जी मिल्कियत ई न हुआ। वज़ीर आज़म इमरान ख़ान जी सदारत हेठि गॾियल मुफ़ादनि वारी काउंसिल जो इजलास जारी। वफ़ाक़ ऐं सूबनि विच में
टैक्स तोड़े पानी विच वारनि मामलनि ते गौर वीचार CCI पारां आदमशुमारीअ जे नतीजनि जी मंज़ूरी ॾियण जो बि इम्कान। घरू मामलनि वारे मुमलिकती वज़ीर शहरयार आफरीदी हरीपुर पुलिस ऑफिसर जी धीउ जी वर्दी पहिरियल तस्वीर SP ताहिर ख़ान दावड़ जी धीउ ॼाणाए ट्विटर ते शेयर करे छॾी। शहरयार आफरीदी पंहिंजे ट्वीट में चयो आहे त ही SP ताहिर दावड़ जी बाहिम्मत धीउ फातिमा आहे। सिंध समेत समूरे मुल्क में जश्न ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं तैयारियूं ज़ोर ऐं शोर सां जारी। मुख़्तलिफ़ शहरनि में रैलियूं ऐं मिलाद जूं महफ़िलूं। ऐं जोही तालके जे मुख़्तलिफ़ शाख़ुनि में पाणीअ जी खोट ख़िलाफ़ आबादगारनि जो 7 ॾींहुं बि कराची प्रेस क्लब आॾो एहतजाज जारी। गवर्नर इमरान इस्माइल आबादगारनि जे एहतजाज जो नोटिस वठंदे खेनि ॻाल्हियुनि लाइ गवर्नर हाउस छॾाए वरितो। आबादगारनि जी 5 रुकनी वफ़द ऐं गवर्नर विच में ॻाल्हियूं जारी।